सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में 4 ॾींहनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ इलाक़नि में हादसनि ऐं वाक़िअनि में नीगरी समेत 7 ॼणा फौत। हैदराबाद, नवाबशाह, लाड़काणो, मटियारी, खैरपुर, सांगड़, नौशरो फिरोज़, कंदकोट, कंबर, मेहड़, हाला ऐं मोरो में तेज़ बरसात। डेरकी, हाला, गंबर, ठारूशाह, सीता रोड, खिपरो, भान सईदाबाद, पिथोरो, बिरिया सिटी, न्यू सईदाबाद, ओडेरोलाल ऐं राधण में वसकारो। सेवण, झोल, सरहाड़ी, जामसाब, शदादपुर, सकरन, बहराम, पीर जो ॻोठ, आमदपुर ऐं ॿियनि शहरनि में बि वक़्फ़े सां बरसात। ठुल भरिसां ॻोठ शाहदोस्त बंगलानी में घर जी छित किरण सबबि औरत ऐं नीगर दॿिजी फौत। थाणो बुलाखान में भी घर की छित किरण सबबि पीर सन मोहम्मद अली बुरफत ऐं संदसि नुंहुं फौत थी विया। दरिया खान मरी में बरसात दौरान घर की छित किरण सबबि नीगरी दॿिजी फौत, 4 ज़ख़्मी। लाड़काणे की कुतुब कॉलोनी में करंट लगण सबबि पोरित हयाती विञाए वेठो। पिंगरियो में भी मोटर में करंट लगण सबबि औरत फौत थी वई। तेज़ बरसातुनि इंतजामिया जा अॻुवाट तयारियुनि बाबति पोल पधरा करे छॾिया। लाड़काणे में तेज़ बरसात खां पोइ रोड रस्तनि ते फुटनि जी सूरत में पानी बीठल। चांडका अस्पताल आॾो गोॾे जेॾो पानी बीठल हुअण सबबि मरीज़नि ऐं शहरनि खे सख़्त ॾुखियायूं पेश। हैदराबाद में भी बरसात खां पोइ शहर जा हेठाहीं वारा इलाइक़ा पानी हेठि अची विया। नवाबशाह में रोड रस्ता तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा। सिमनालनि में चाड़ सबबि शहरनि जो साह मुठ में अची वियो। नौशरो फिरोज़ में भी तेज़ बरसात सबबि हर पासे पानी ई पानी। सिविल अस्पताल में बरसाती पानी से भरजी वही। तेज़ बरसात ज़िले हेडक्वार्टर कंबर के भी ॿोड़े छॾियो। शहर जा मुख्य रोड रस्ता पानी हेठि अची विया। कच्ची आबादी वारनि इलाइक़नि में भी पानी घरनि में काहे पियो। डिविजनल हेडक्वार्टर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ बिजली की फराहमी भी मुअत्तल। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसातुनि जी सूरत हाल जे जाइज़े लाइ इजलास तलब करे वरितो। इजलास दौरान शहरी बोर्ड ऐं शाखनि में बोर्ड वारी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। इजलास दौरान खीरथर की जाबलू पट्टी और बलोचिस्तान में बरसात बाद सिंध में दाखिल थींदड़ पानी की सूरत हाल जो जायज़ो वरितो वेंदो। वॾो वज़ीर मुराद अली शाह मकानी आपाशी खाते के अमलदारनि ऐं इंतजामिया खे हिदायतूं ॾींदो। सिंध में तेज़ बरसातुनि खां पोइ मुख़्तलिफ़ शाखनि के लगल घारनि हज़ारें एकड़नि ते बीठल सारियालो फसल ऐं ॻोठ ॿोड़े छॾिया। मुबारकपुर भरिसां मूसा शाह के लगल घारो वधी 80 फुट थी वियो। पानी सारियालो फसल ॿोड़ण बाद ॻोठनि में दाख़िल थी वियो। टंडो आदम वेझो ॻोठ आलम डेरो वटां रोहड़ी कैनाल के लगल घारो वधी 50 फुट थी वियो। पानी 5 ॻोठनि में दाख़िल थी वियो। दोदापुर भरिसां बेगारी कैनाल ऐं कोटड़ी शाह के लगल घारा भी ॿधिजी न सघिया। ॻोठाणनि जूं आपाशी अमले ख़िलाफ़ दाहूं। झंडो मरी भरिसां राजपाड़े शाह के 50 फुट घारो। केतिराई ॻोठ ऐं फसल पानी हेठि। पनवाकिल वेझो भी जोनास उभारी वाह के 10 फुट घारो पवण सबबि फसल ॿुॾी वियो। सकरन भरिसां शहबाद शाह के 5 फुट घारो पवण सबबि फसल पानी हेठि। पानी ॻोठ ॾांहुं वधण लॻो। मेहड़ भरिसां सिम शाह के 20 फुट घारे फसल लोड़े छॾियो। पानी आबादी ॾांहुं वधण लॻो। सखर ऐं खैरपुर में वक़्फ़े सां बरसात सबबि खजी जे वापारियुनि ऐं आबादगारनि खे वॾो नुक़सान। रोहड़ी में एशिया जी सभ खां वॾी छुहारा मंडीअ में बरसाती पानी बीहजी वियो। पिड़ ते रखियल सवे मण खारकूं ख़राब थियण लॻियूं। वापारियुनि जो चवणु आहे त टैक्स अदा करण बावजूदि इंतज़ामिया पारां मंडीअ खे के बि सहूलियतूं हासिल न आहिनि। खैरपुर में भी तेज़ वसकारे खां पोइ खजनि जे बाग़नि खे नुक़सान। आबादगारनि जा मथे ते हथ अची विया। मखसूस सीटुनि वारे केस में सुप्रीम कोर्ट के 2 जजिस संजीदा सवाल उथारिया आहिनि। मुइज़िज़ जजिस पारां उथारियल एतराज़नि जो जवाब अचणु ज़रूरी आहे। इतलात वारे फाकी वज़ीर अता तारड़ चयो आहे त मखसूस सीटुनि वारे केस में तहरीक इंसाफ़ के उहो रिलीफ ॾिनो वियो जेको हुननि घुरियो ई न हो। केस में आइन के कुछ आर्टिकल्स खां ॿाहिरि वञी करे फ़ैसिलो कयो वियो। किंज मुमकिन आहे त हिक पार्टी हलफ़ ॾे ऐं फ्लोर क्रॉसिंग करे। पीपल्स पार्टी हुकूमत के असेंबली टोड़े नयूं चूंडूं कराइण की तजवीज़ ॾेई छॾी। पीपल्स पार्टी के सेक्रेटरी जनरल नयर हुसैन बुखारी चयो आहे त हुकूमत के को ख़तरो आहे त असेंबली टोड़े ॿीहर इलेक्शन कराए। हुकूमत कम करे ॾेखारे त पार्लियामेंट में मज़बूत करण लाइ तैयार आहियूं। सिस्टम डीरेल थियो त मुल्क जो नुक़सान थींदो।
बलोचिस्तान खे कमज़ोर करण वारी सोच रखंदड़नि खे आज़ाद नथा छॾे सघूं। हुकूमत ॻाल्हियुनि ते यकीन रखे थी पर कंहिंखे बि दहशत पखेड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी चयो आहे त पुरअमन इहतिजाज जे नाले ते बलोचिस्तान जे रवायतुनि खे पामाल कयो वियो। क़ौम परस्त जे नाले ते दहशतगर्दी जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध समेत समूरे मुल्क में पुलिस जे शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। कराची ऐं लाड़काने समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते तक़रीबूं कोठाए शहीदनि खे भेटा पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पुलिस सदाईं फ्रंट लाइन जो किरदारु अदा कयो। अहलकारनि पंहिंजूं जानियूं ॾेई क़ौम जो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणायो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बि पुलिस जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश। हलावे जो 10 वरनि जी नीगरीअ खे बेदर्दीअ सां क़तल करण वारे वाक़े जो केस दाख़िल न थियो। नीगरी अज़रा चांडियो खे कननि मां सोनियूं वालियूं लाहिण बाद खेसि फाहो ॾेई क़तल कयो वियो। पुलिस न वाक़े जो केस दाख़िल कयो ऐं न ई वहशी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सघी। ऐं मलीर में 2 ॾींहं अॻु पुलिस अहलकार अकरम ऐं नींगर शाहज़ेब खे क़तल कंदड़ मुख्य जवाबदार गिरफ़्तार। पुलिस कोर्ट जे रिटायर्ड ASI ज़फ़र खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो कार मामले तां पेश आयो आहे। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे।